सिंध हुकूमत ऐं यूनाइटेड गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन तोड़े पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे वफ़द विच में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद कराची जे माई कलाची रोड ते लॻल धरणो ख़त्म कयो वियो आहे। यूनाइटेड गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन ऐं पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे निसार हुसैन जाफरी ऐं गुलाम यासीन न्याज़ी जे सरबराही में वफ़द सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में सूबाई सलाहकार सैयद नवीद कमर ऐं डीआईजी ट्रैफिक सैयद पीर मोहम्मद शाह बि मौजूदु हुआ, जिन ते ट्रांसपोर्टर जे वफ़द में शबर मलक, हाजी यूसुफ, जान आलम, फजल इलाही, हाजी इलियास ऐं ॿिया शामिल हुआ। ट्रांसपोर्टरनि सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण खे वकीलनि जे धरणे सबबि पेश ईंदड़ मसइलनि बाबति आगाही ॾिनी। सीनियर वज़ीर खेनि ख़ातिरी कराई त संदनि मसइला ऐं ख़दशा ख़त्म कया वेंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जे उहिदेदारनि विच में ॻाल्हियूं कामयाब थियण बाद कराचीअ जे माई कलाची रोड ते लॻल धरणो ख़त्म कयो वियो। सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण ट्रांसपोर्टरनि सां मुलाक़ात करे धरणे वारे हंधि पहुतो ऐं ट्रांसपोर्टर्स खे ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी कराई, जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। ट्रांसपोर्टर्स अॻवाननि चयो त सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण धरणे वारे हंधि पहुची संदनि मसइला ॿुधा ऐं मसइला हल करण जी ख़ातिरी कराई आहे, जंहिं बाद असां एहतजाज ख़त्म करे रहिया आहियूं। उन मौक़े ते सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण चयो त धरणे सबबि गाॾियूं बीहजी वञण सबबि ट्रांसपोर्टरनि खे ॾुखियायूं पेश अचनि पयूं। शिपिंग कंपनियुनि ऐं एक्सपोर्टर्स खे गुज़ारिश कंदासीं त ट्रांसपोर्टर्स ते दबाव न विझनि। सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण चयो त सिंध हुकूमत खे ख़बर आहे गाॾियूं बीहजी वञण सबबि ट्रांसपोर्टर्स परेशान आहिनि। एहतजाज जे करे समूरे मुल्क जो कारोबारी निज़ाम सख्त मुतासिर थियो आहे। जो भी मुख्तलिफ जगहों पर जिस तरीके से के कंटेनर हैं, जो मुख्तलिफ कंपनियां हैं, उनके किराए पे होते हैं, तो वो कंटेनर के जो किराए वो इनको ना लगाए जाए। जाहिर है एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन है। हुकूमत सिंध की तरफ से भी हम गुजारिश करेंगे कि चीफ सेक्रेटरी साहब कंपनीज को लिखें, और हम फेडरल गवर्नमेंट को भी कहेंगे कि उन शिपिंग कंपनीज को लिखें और शिपिंग कंपनीज को कहें कि ट्रांसपोर्ट ये एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन थी, तो ट्रांसपोर्टरों पे किसी भी किस्म का उसका जो है वो जुर्माना ना हो। शर्जील इना मेमण चयो त सिंध हुकूमत खे ट्रांसपोर्टरनि समेत समूरनि वापारियुनि जे मसइलनि जो अहसासु आहे। जिन गाॾियुनि खे बाहि ॾिनी वई या नुक़सानु पहुचायो वियो, उन हवाले सां कमेटी जोड़ी आहे। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट ऐं कमिश्नर कराची गाॾियुनि खे थियल नुक़सान जो अंदाज़ो लॻाईंदा ऐं नुक़सान जो अज़ालो कंदा। आज भी मेरी तफसीली मीटिंग ट्रांसपोर्ट एसोसिएशन के मुख्तलिफ मेंबरान से हुई है, और उसमें मीटिंग में ये कुछ चीजें हमने फैसले किए हैं। सबसे पहली बात ये कि जो भी ट्रांसपोर्ट के हमारे भाइयों की जो गाड़ियां मुख्तलिफ औकात में जली हैं, उसके लिए एक कमेटी बना दी, जिसमें कमिश्नर कराची और सेक्रेटरी ट्रांसपोर्ट के साथ कल ही की मीटिंग होगी, और कल ही उस मीटिंग के बाद जो भी उसके जो नुकसान है उसका अंदाजा किया जाएगा। उसके बाद फैसला होगा कि उनको किस तरीके से हल किया जाएगा। सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण चयो त अॼु सीसीआई जो इजलास थी रहियो आहे। उमेद आहे त ख़ुशख़बरी ईंदी ऐं मसइला हल थींदा। सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण चयो त इंशाअल्लाह अॼु धरणो ख़त्म थींदो ऐं ट्रांसपोर्ट बहाल थी वेंदी। सिंध हुकूमत खे ट्रांसपोर्टरनि खे पेश ईंदड़ ॾुखियाईनि जो अहसासु आहे। ट्रांसपोर्टर्स जे साड़ियल गाॾियुनि जे नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। सीनियर वज़ीर शर्जील इना मेमण वधीक चयो त शिपिंग कंपनीअ खे लिखंदासीं त कंटेनर जो भाड़ो न लॻायो वञे।